सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फरमान आली शान है जंहिं मूं ते 10 भेरा दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक ताला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। जेको भी घुरो हुजूर ॾियनि था। हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैहि हदीस पाक जे हिन हिस्से मां अवां खां जन्नत में अवां जी रफ़ाकत घुरां थो जे हवाले सां लिखनि था, यानी मूंखे अवां जन्नत में पाण सां गॾु रखो। जीअं बादशाह शाही किले में पंहिंजे ख़ासि ख़ादिमनि खे पाण सां गॾु रखंदा आहिनि। ख़्यालु रहे त हज़रत रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जॻह हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जन्नत में रफ़ाकत यानी हमराही घुरी। इन्हीअ ज़मीन में ही शयूं घुरियूं: ज़िंदगी में ईमान ते इस्तिक़ामत, नेकिन जी तौफ़ीक़, गुनाहनि खां अलहिदगी, मरण वक़्तु ईमान ते ख़ात्मो, क़ब्र जे हिसाब में कामयाबी, हशर में आमाल जी क़बूलियत, पुल सिरात तां आसानी सां गुज़रण, जन्नत में रब्बे करीम जो फ़ज़ल ऐं बुलंद मर्तबा। ही शयूं सहाबी सगोरे हुजूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां घुरियूं ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबी खे अता फ़रमायूं। तंहिं करे असां बि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ईमान, माल, औलाद, इज़्ज़त, जन्नत सभु कुझु घुरी सघूं था। इहो घुरणु सुन्नत सहाबा आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लंगर मां ही सभु कुझु क़यामत ताईं तक़सीम थींदो रहंदो ऐं असां फ़क़ीर वठंदा रहंदासीं। सूफ़िया इकराम फ़रमाइनि था त हज़रत रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु हुजूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां हुजूर ई घुरी वरितो, छो त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत में ई मिलंदा। तंहिं करे जन्नत जो बि ज़िक्र करे छॾियो। हदीस पाक जे हिन हिस्से सजदनि जी कसरत सां पंहिंजे नफ़्स ते मुंहिंजी मदद कर जे हवाले सां फ़रमाइनि था, यानी जन्नत में तोखे आला मक़ाम ते पहुचाइण मुंहिंजे करम सां आहे, न सिर्फ़ु तुंहिंजे सजदनि सां। तूं पंहिंजे सजदनि जे ज़रिए मुंहिंजी हिन कम में मदद कर। अला नफ़्सिका यानी पंहिंजे नफ़्स ते फ़रमाए इशारे तौरु फ़रमायो वियो त नफ़्स जी मुखालफ़त यानी जन्नत माणण जो ज़रियो आहे। सजदनि जी कसरत मां ॿुधायो वियो त सिर्फ़ु 5 ई वक़्तनि जी नमाज़ ते इक्तिफ़ा न कर, बल्कि 5 ई वक़्तनि जी नमाज़ सां गॾोगॾु नफ़िल बि कसरत सां पढ़ंदो कर त जीअं मुंहिंजे कुर्ब यानी वेझड़ाइब जे लाइक़ु थी वञे। जीअं बादशाह चवे त मूं वटि अचिणो अथई त सुठो लिबास पाए, हाज़िरी बादशाह जे करम सां आहे ऐं सुठो लिबास दरबार जे आदाब मां। मालिक हैं ख़ज़ाना कुदरत के जो जिसको चाहें दे डालें, दी खुल्द जनाबे रबिया को बिगड़ी लाखों की बनाई है।